अस्सलामुअलैकुम। सिंध टीवी न्यूज़ में भली कार हेडलाइन सां ॾिठूं ख़बरुनि जी शुरुआत हम ख़बर सां कंदासीं त बनू जे इलाक़े बक्काखेल में सिक्योरिटी फोर्सिस ते आपघाती हमले में 2 शहरी शहीद ऐं 3 फौजी जवाननि समेत 10 शहरी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ISPR जो चवणु आहे त मोटरसाइकिल आपघाती बमबार सिक्योरिटी फोर्सिस जे क़ाफ़िले खे निशानो बणायो। ISPR चयो त सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। बनू जे इलाक़े बक्काखेल में सिक्योरिटी फोर्सिस ते आपघाती हमले में 2 शहरी शहीद ऐं 3 फौजी जवान समेत 10 शहरी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ISPR जो चवणु आहे त 2 मोटरसाइकिल आपघाती बमबार सिक्योरिटी फोर्सिस जे क़ाफ़िले खे निशानो बणायो। ISPR चयो त सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। ही हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। बनू जे इलाक़े बक्काखेल में सिक्योरिटी फोर्सिस ते आपघाती हमले में 2 शहरी शहीद ऐं 3 फौजी जवान समेत 10 शहरी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ISPR जो चवणु आहे त मोटरसाइकिल आपघाती बमबार सिक्योरिटी फोर्सिस जे क़ाफ़िले खे निशानो बणायो। ISPR चयो त सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे।